ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जोखियो जुमशाही प्रेस क्लब जो जनरल वाडी थी गुजरी सभी मेंबरन ने शिरकत की। जनरल सेक्रेटरी पीर गुलाम हुसैन शाह सदारत में मुतफ़क़ आराय सां तजवीज़ रखी वई। असां प्यारो सीनियर साथी साबिक़ सदर अब्दुल रऊफ़ ब्रोही जे विछड़ी वञण खां पोइ संदन सदारत जी ख़ाली पयल सीट संदन फर्ज़ंद अवैस रऊफ़ ब्रोही खे ॾिनी वई। जुमशाही जे मौजूद शहरनि पारां अवैस रऊफ़ ब्रोही खे जुमशाही प्रेस क्लब जो सदर थियण ते दिल जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कयूं था ऐं उहा उम्मीद रखूं था त अवैस रऊफ़ संदन वालिद साहब जे नक्शे कदम ते हलंदे जुमशाही प्रेस क्लब जी पूरी सथ खे गॾु खणी हलंदो। मीटिंग है जनरल बॉडी का कोई या टीम मीटिंग है जैमें सभी दोस्तों से प्रेस क्लब जा मेंबर्स आहिनि वफ़ेदार आहिनि कम्युनिटी गॾियल हुकूमत अमली सां गॾियल राय सां इहो प्रेस क्लब जो फ़ैसिलो कयो त असांजो जेको प्रेस क्लब जुमशाही जो बुनियादु रखंदड़ ऐं बेबाक सुठो माण्हू हो सुठो साथी हो अब्दुल रऊफ़ ब्रोही साहब उन जी ताज़ियत करियूं था ऐं उन हिकिड़ो मिशन हो उनजो प्रेस साफ़ करण लाइ वॾो किरदार हो त असां इहो प्रेस क्लब जे दोस्तनि मेंबरनि सभिनी गॾिजी इहो फ़ैसिलो कयो त उनजो जेको फर्ज़ंद आहे अवैस ब्रोही